अस्सलाम वालेकुम मुझे यूट्यूब व्यूअर्स और मुझे प्यारा दोस्तों जेके भी मुझे इन वीडियो ते आहिनि मां उन दोस्तन के रिक्वेस्ट कंदुसि मुझे वीडियो आखिर ताईं ॾिसो और मुझे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कयो जी तव्हांखे सुठे में सुठा वीडियोस मुझा मिलंदा रहनि। दोस्तों जी अॼु असांजो टॉपिक है तो मुमताज़ मोलाई हिकिड़े गाने ॻाइण जा घणा वठंदो आहे। सो दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियों मां रिक्वेस्ट थो कयां तो मुझे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कयो और वीडियो के लाइक कयो। सो दोस्तों शुरू कयूं था वीडियो जी। तो दोस्तों शायरी या कलाम के मुताबिक मतलब हिकिड़ो कलाम जा 3 सेक्शन थींदा आहिनि। हिकिड़े कलाम जा 3 सेक्शन। हाणे तव्हां सोचींदा हूंदो ये सेक्शन छा आहिनि। सो मां तव्हांखे खोले थो ॿुधायां। मिसाल आहे अगर कोई हिकिड़ो ऑडियो में रिकॉर्ड थींदो आहे, ॿियो थींदो आहे हिकिड़ो वीडियो में कलाम रिकॉर्ड। ऑडियो ऐं वीडियो पहिरियां ऑडियो में रिकॉर्ड थियो, पोइ उनजो वीडियो शो जेको एल्बम उहो थियो। उन खां बाद में सेक्शन जेको 3 आहे उन में थियो हाई फाई ऐं सुठो मिसाल गानो। खोड़ मुमताज़ जा अहिड़ा गाना आहिनि जेके तव्हां अॼु ताईं पाण में ॿुधंदा अचो था पिया ऐं अॻिते बि तव्हां ॿुधा हूंदा। सो दोस्तों जेको सेक्शन ए पहिरियां वारो आहे 10,000 ताईं आहे ऐं उन खां ॿियो जेको आहे 20 ताईं आहे, 30 ताईं आहे। सो बहरहाल इहो गानो माना हर माण्हू नथो ॻाराए सघे। सो इन में शाइरी लिखणु कुझु बि न हूंदो, सिर्फ़ु पैसा ॾियणा पवंदा आहिनि ऐं उहो मुमताज़ मोलाई ऐं वही दकिड़ो उहे ॿई सेटिंग करे तव्हांजो गानो तव्हांजे अॻियां रखंदा आहिनि। सो दोस्तों काफ़ी माण्हू परेशान हूंदा आहिनि त इहे शाइर वाक़ई में वॾा शाइर आहिनि। को बि शाइर कुझु बि न आहे। सो अगरि उनखे तकलीफ़ मुंहिंजे वीडियो मां पहुती हुजे त मां माफ़ी तो घुरां। सो दोस्तों इन गाननि जो जेको हमेशह तव्हां पढ़ंदा हूंदो सिलेक्शन शाइर उहो हूंदा जेको गाना ॿियनि खां वठी शाइरनि खां या पैसा वठी करे उहो गानो चवराईंदो आहे, उहो ई हूंदो आहे सिलेक्शन शाइर। दोस्तों कॾहिं बि अगरि तव्हांखे पंहिंजो गानो वग़ैरह ॻाइणो आहे त उहो मूंखे कमेंट में ॿुधायो, पोइ मां तव्हांखे कमेंट में उनजो नंबर ॾियांदो जेको तव्हांजो गानो ॻाराईंदो। सो दोस्तों उम्मीद आहे हीअ वीडियो तव्हांखे बिल्कुलु पसंदि आयो हूंदो ऐं तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी। दोस्तों आख़िर में तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां। जेकॾहिं तव्हां मिसाल अगरि कंहिं बि मिसाल पंहिंजे दोस्तनि जा या फैमिली या खोड़ सारा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि बाबा असां बि गानो ॻाईंदा। मिसाल अगरि तव्हांखे 5 गाना आहिनि त तव्हांखे फ़ी गानो वधि में वधि 25,000 या 20,000 में हिकिड़ो पले पवंदो जेको ठीके में वेंदो। मिसाल 5 गाननि जो मिसाल आहे थियो वञी ₹1,00,000 रुपए में तव्हांखे बाबा लख तव्हां ॾींदो, तव्हांजा 5 गाना थींदा सुठा बहितरीन बि थींदा ऐं मिसाल पाण में गॾे करे तव्हां उनखे पेश कंदो तव्हांजो हिकिड़ो सुठा गाना बि ठहंदा ऐं सॼो कमु ओके थी वेंदो। सो दोस्तों उम्मीद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। दोस्तों पसंदि आयो हुजे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। मिलंदासीं कंहिं अगली नई वीडियो में। महिरबानी दोस्तों। जेका मुंहिंजी ॿी नई वीडियो आहे उन में मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुमि त मुमताज़ मोलाई महफ़िल जा घणा वठंदो आहे। सो दोस्तों उन जी लिंक बि तव्हांखे डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। अल्लाह हाफ़िज़।